जो यासीन जी टीम के मुबारकबाद ॾींदासीं ताकि हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम रखियो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जो यासीन जे एनजीओ ट्रेनिंग ॾींदी रहंदी आहे औरत लेडीज़ खे इहो तमामु सुठो क़दम आहे पंहिंजे बच्चनि नियाणियुनि खे पढ़ाईंदा बि आहिनि इन सां गॾोगॾु जेकी इहे ट्रेनिंग ॾींदा आहिनि तालीम ज़रूरी आहे नियाणियुनि खे छो तालीम खां उहा दौलत आहे जो केरु वठी बि नथो सघे जे घर में तालीम हूंदी जे मुल्क में तालीम हूंदी पोइ मुल्क बि ख़ुशहाल हूंदो आहे त उहो घर बि ख़ुशहाल हूंदो आहे ॻोठ बि ख़ुशहाल हूंदो आहे असांजो सभिनी खे मैसेज ॾियणु चाहियूं था त भई बच्चनि खे पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो तालीम हूंदी त मतिलबु मुख़्तलिफ़ ट्रेनिंग जेके आहिनि उहे बि तालीम हूंदी आहे त ट्रेनिंग सिखंदियूं आहिनि हीअ बि ट्रेनिंग करे अगरि सिखी वञे ब्यूटी पार्लर हुजे या सिलाई कढ़ाई हुजे इहो हिकिड़ो कारोबार ऐं रोज़गार जो ज़रियो आहे सो असां इहो ज़रूरु पंहिंजनि माइटनि खे बि चवंदासीं वालदेन खे बि चवंदासीं उस्तादनि खे त भई पंहिंजे नियाणियुनि खे सुठे तरीक़े जी तालीम ॾियो इंशाअल्लाह ताला उनजो घर ख़ुशहाल हूंदो ऐं नियाणियूं बि ख़ुशहाल हूंदियूं।